हीउ अफ़सोसनाक वाक़ियो लालू रैंक भरिसां ॻोठु मियारत वासी सोलंकी बिरादरी जा माण्हू आहिनि जिन सां पेश आयो आहे, जेको अॼु सुबुह सां हू लालू रैंक खां नेशनल हाईवे ज़रिए कराची वञी रहिया हुया त नौशरो फ़िरोज़ ऐं मोरे जे विच ते नांगा पीर जे इलाइक़े में उते जेको हिननि सां कार जेका आहे सा टालर सां टकर में अची वई आहे। टालर जे टकर जे नतीजे में जेका कार आहे मुकमिल तौर ते जेको आहे अची बाटिजी वई आहे, जंहिंमें सवार 6 माण्हू जेके आहिनि, जिन में 5 माण्हू जेके आहिनि ॻोठु मियारत सोलंकी जा रवासी, जंहिंमें हाजी बख़्शल सोलंकी, उन सां गॾु नदीम सोलंकी, सूमर सोलंकी, ग़ुलाम सोलंकी ऐं पंहिंजो ॿियो नदीम सोलंकी जेको ॿुधाए पियो वञे। उन सां गॾोगॾु जेको कार ड्राइवर हो मंज़ूर बिरोही, उहो पिणु जेको आहे फ़ौत थी वियो आहे। 6 माण्हू जेके आहिनि उहे लालू रैंक वासी उन वाक़े हिन अफ़सोसनाक हादसे में फ़ौत थिया आहिनि। उन सां गॾोगॾु इहा बि सूरत हाल पिणु आहे त जेका इन क़िस्म जी जेका ख़बर आहे, हिन वाक़े जी ख़बर लालू रैंक ऐं भरपासे में पवंदे सॼे इलाइक़े में ॻोठु ॾुख वारी जेका सूरत हाल आहे उहा छांइजी वई आहे। हिन वक़्तु जेको आहे सो ॻोठु मियारत सोलंकी में 5 माण्हुनि जो जेके हिक ई ख़ानदान जा ॿुधाया था वञनि, उन्हनि जो तॾो विछाए वियो आहे। जॾहिं जेको ड्राइवर आहे मंज़ूर बिरोही, उनजो तॾो लालू रैंक में विछाए वियो आहे। इन क़िस्म जो जेको ॾुख ईंदड़ वाक़ियो आहे उहो लालू रैंक वासी ॻोठु मियारत जा रवासी आहिनि, जिन सां पेश आयो आहे। ऐं हिन वक़्त ताईं जेके उन्हनि जा हादसे में फ़ौती थिया आहिनि, उन्हनि जा मड़ जेको नौशरो अस्पताल में पियल आहिनि, वारस संदन लाश खणण जे लाइ ओॾे पहुची चुका आहिनि।